साबिका पेश इमाम हुयो न मस्जिद जो 3 सालन का वधीक उन्हनि मस्जिद जी ख़िदमत कई। उन जे लाइ अदे इरफान जे वालिदैन जे इसारे सवाब जी दुआ घुरिजे। अलहम्दु शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अल्लाहुम्मा बल्लिग हाज़िहिल फ़ातिहा अल्लाहुम्मा अग़फ़िरहुम वरहमहुम वआफ़िहिम वअक्रिम नुज़ुलहुम ववस्सिअ मदख़लहुम वग़फ़िर लहुम वजअल क़ब्रहुम रौज़तम मिन रियादिल जन्नह बिरहमतिक या अरहमर राहिमीन। फातिहा शरीफ का वाज़ में दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना महबूबना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व आलि बैति अजमईन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नासु क़द जाअकुमुर रसूलु बिल हक़्क़ि मिर रब्बिकुम फ़आमिनू खैरल लकुम व इन तकफुरू फ़इन्न लिल्लाहि मा फ़िस समावाति वल अर्द व कानल्लाहु अलीमन हकीमा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्ली अला मोहब्बत सां वडे आवाज़ सां ज़ौक़ ऐं शौक़ सां हिकु दफ़ो दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनइमिना व मअवाना व मलजाना हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहले बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरों, अल्लाह का दुआ है त रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए। रब शाल मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। महबूबन जी मोहब्बत में जियारे ऐं इन ही मोहब्बत में शल मौत अता फरमाए। अल्लाह का दुआ है त रब शाल मुझे लजपाल नबी जे दिनल पैगाम ते शाल अमल जी तौफीक अता फरमाए। अल्लाह का दुआ है त शाल तालीमात मुस्तफ़ा ते जीण ऐं मरण नसीब फरमाए। प्यारा दोस्तों, सब का पहिरियां उन्हनि जे लाइ दुआऊं जन ये नूरानी महफ़िल सजाई आ, ख़र्च कयो आ, ताउन कयो आ, जानी माली मेहनत कई आ, कोशिश कई आ। अल्लाह उन्हनि जे दीन ऐं दुनिया में वाधारो फरमाईंदो। ऐं असीं जेकी बि हिन महफ़िल में लजपाल नबी जे दीन सिखण ॿुधण ऐं शान मुस्तफ़ा सना ख़्वानी ऐं महबूब जी नात ॿुधण जे लाइ जमा थियासीं। अल्लाह का दुआ आहे त मदीने वारे साईं जे सदके अल्लाह असां सभिनी जे दिल जे ख़्वाहिशुनि उम्मीदुनि ऐं मुरादुनि खे पूरो फरमाए। प्यारा दोस्तों, सॼो महीनो तक़रीबन अॼु 26-27 काई तारीख़ आहे? 28 माना रबीउल अव्वल सॼो पूरो अचे थियो आहे। मिलाद शरीफ तव्हां ॿुधो हूंदो, माशाअल्लाह। दादू में हर रात आलिम सगोरा बुज़ुर्ग मशाइख अचनि पिया। ज़रूर तव्हां मदीने वारे साईं जी तालीम, मदीने वारे साईं जो शान
महबूब मुस्तफ़ा करीम लजपाल नबी जे नूर महबूब मुस्तफ़ा करीम जी आमद मदीने वारे साईं जे शान मर्तबे मकाम जो ज़िक्र ॿुधो हूंदो ऐं अल्हम्दुलिल्लाह हर सुन्नी जी ख्वाहिश हूंदी आहे त शाल महबूब जो मीलाद थे महबूब जी सना ख़्वानी ॿुधूं त असांजे दिल खे करार पहुचे अल्हम्दुलिल्लाह तकरीबन हर सुन्नी जे घर में साईं जो मीलाद थियो हूंदो ऐं साईं जी वाखाण तारीफ़ ॿुधी हूंदी अॼु दादू वारनि खे हिया जिज़ दिल चाहे थी त तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजा लजपाल नबी कहिड़ो पैगाम खणी आया अचण ॿुधो रज ॿुधो त महबूब छो आया केड़ो मकसद खणी आया केड़ो पैगाम खणी आया ऐं केड़ो किताब खणी आया ऐं हिन ज़मीन ते मुझे लजपाल नबी जे अचण जो मकसद छा आहे ॿुधंदो असल में ये गाल मौजू एड़ो आ जो हिन में शेर शायरी घट हुंदी आ सुरतार थोड़ो घट हुंदो त मता वरी ता जो साईं बोर तो करे पियो मां चवां तो अग में इतला जो कयां त गौर सां ॿुधो त मुझे नबी पैगाम असा के केड़ो दिनो है ॿुधंदो या त में छडे बेवफाई करे भजी वेंदो इंशाअल्लाह एकड़े कलाक में कई गालियो ता के बुधाए वेंदुस ऐं ॿुधो अल्लाह जे कुरान जेको फरमायो महबूब जे शान में मदीने वाले साईं जी तालीम जे बारे में समझो ऐं वायदो कयो त इंशाअल्लाह जा गाल ॿुधंदासीं ते ते अमल कंदासीं कबो अमल इंशाअल्लाह जॾहिं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लजपाल नबी अञा ज़ुहूर न थियो हुयो विलादत न थी हुई अरबन जो इलाइको एक एड़ो महदूद इलाइको हुयो एकड़े पासे ईरान आए ता एकड़े पासे रोम हुयो रोम यानी के जेको हाने जो यूरोप आहे तुर्की आहे यो एड़ा इलाका हुया जो एकड़े रूमी सल्तनत हुई बे पासे ईरानी सल्तनत हुई वडियूं सल्तनतूं बादशाहियूं हुयो केसर ऐं किसरा जेके सजो विंदो हुयो ऐं विच में अरब हुया बद्दू सहरा नशीन ऐं बहराड़ी जा जट जाहिल एड़ा त जालिम हुंदा हुया जो जेरे पंजी न्याणी के पंजी धीउन के मासूम बचड़न के अखियुन जे आडो जिंदा दफन करे छडींदा हया न ईंदो हुयो रहम न ईंदो हुयो दिल में बाझ न ईंदी हुई एड़ा जालिम हुंदा हुया ऐं हिया ब पत्थर पिया हुंदा न एकड़े पत्थर सां वट इस्तिंजा कंदा हुया ऐं बियो पत्थर सुठो लगंदो त उन के घड़े उन ते मूर्ति ठाहे उन साम्हूं हथ ॿधी वेंदा त तूं असांजो ख़ुदा आहे बुत परस्ती कंदा हुया बैतुल्ला शरीफ जंहिंजे मुंहुं करे अॼु असां नमाज़ पढ़ूं था इन बैतुल्ला में 350 बुत रखियल हुया जंहिंजी बुतनि जी पूजा कंदा हुया चइनी पासे लात मनात उज़ा इन्हनि जा बुत पियल हूंदा हुया माण्हू काबे जे बजाए अल्लाह जे बजाए बुतनि जी पूजा कंदा हुया एड़े खतरनाक दौर में एकड़े पासे बादशाह पंहिंजे बादशाह रैयत के चंदा हुया असांखे सजदो कयो केसरी किसरा चंदा असांजा तव्हां गुलाम आहियो असांखे सजदो कयो असां तव्हांजा आका आहियूं असां तव्हांजा रहबर आहियूं ख़ुदा जी हैसियत रखूं था उन्हनि खे सजदो कराईंदा हुया बे पासे हे बद्दू हुया एड़े खतरनाक मौके ते एड़े जाहिलाना ऐं एड़े ज़ालिमाना ज़माने में अल्लाह ताला मुझे लजपाल नबी जो वजूद आंदो जे इन सभनी बदकिरदारियुनि के खत्म करे एड़ो नूर पैदा कयो जेके नूर जी वाट जेको वठे जेको उन रोशनी ते हले सो हिते भी कामयाब आ त हशर में भी जन्नत जो वारिस बणजी वेंदो वरी जो सुभान अल्लाह हजरत सैयदना ईसा रूहुल्लाह आया
तो ईसा रूहुल्लाह का पो 550 साल या 570 है ना 570 साल पौना 600 सालन का बाद में मुझा लजपाल नबी आया हुआ माना इन विच वारे जमाने में न को नबी आयो न को रसूल आयो मानू गुमराही में पेजी विया बदकिरदारी में पेजी विया ऐ मानू गंदगी जे पोया पेजी विया हक उनन जेला वाज़े न हुयो चिट्टो न हुयो हक के समझन पिया तने बुत परस्ती जे पोया पवन पिया उन वक्त अल्लाह ताला सूरह बकरा में आयत नंबर 119 रब फरमायो इन्ना अरसलनाका बिल हक बशीरन व नज़ीरा ओ मुझा महबूब मु तो के हक वारो बनाए मोकलियो आहे ओ मुझा नबी तो खुशखबरी दींदड़ ऐं ड्रेजारींदड़ बनजी आयो आहीं जे दुनिया वारन के बुधाई त हक चाहे ना हक चाहे मानुन के ड्रेजार मानुन के बुधा त जहन्नम जा अजाब चाहन मानुन के सेखार त हक चाहे ऐं उनन के जन्नत जो बिशारतूं दे जेके तुझे दीन ते अमल करण वारा आहिन नदा जो सुभान अल्लाह वला तुसल अन अस्हाबिल जहीम दोज़ख बाबत तो का को पुछा करे तो मुझा महबूब उनन के हक वाज़े करे बुधा जेके भटकियल आहिन जेके बदकिरदारी में आहिन वो पैगाम तडे दिनुन अज 1400 साल गुजरी विया आहिन सोई पैगाम अज असा जे लाभ उई कार आमद आहे जे 1400 साल अग मक्के वारन जे ला कार आमद हुयो उनन अमल कयो दिसो मक्के वारन महबूब जे दीन ते अमल कयो मदीने वारन मुझे महबूब जी गुलामी इख्तियार कई उए जेके बकरियों चारींदा हुया उठ चारींदा हुया जेके दुनिया में अजल तरीन कौम हुई उनन मुझे नबी जी दामन पक्ति अल्लाह एड़ो राजी थियो रब फरमायो रदी अल्लाहु अन्हुम वरदू अन्हु ये रब का राजी थी विया अल्लाह इन्हन का राजी थी वियो सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह हुया तो बदकार हुया तो गुनहगार पर मुझे नबी जी दामन में हथ विधुन वे असहाबी मुझे लजपाल नबी जा गुलाम दीदार मुस्तफा करण वारा वे शान वारा मकाम वारा मर्तबे वारा जन सिरन जो बाजियों मदीने वारे साईं जे ला लगायूं सिर की बा देण का ब नकीबायन उनन के अल्लाह फरमायो तमा वफादार मुस्तफा जा बणियो मां रब तो फरमाया मुजो हरई नेमतो तमा असहाबन जे ला आहिन मना जोर सा जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबी जी वफादारी इंसान के फर्श तारश ते पहुंचाई दिया नबी जी गुलामी इंसान अबतर्रा उनके बरतर कंदिया बदतर्रा उनके बरतर कंदिया बदकार उनके बाकिरदार कंदिया नबी जी गुलामी जेकरे को मानु चाहिल्ला उनके आलिम कंदिया जे नबी जी गुलामी इख्तियार कयो जेकरे तवा बद इखलाक आयो अखलाक वारा बनजी विंदो बद अमाल हुंदो तो हुस्न अमाल तवा जे अंदर अची विंदो जे तवा बेरह रवी में आयो तो हिदायत वारा बनजी विंदो जे तवा गुनाहन जे दलदल में पेरियल आयो अल्लाह तवा के जन्नत जी वाट ते हलाए छडींदो जे महबूब मुस्तफा जा बनजी वणो के दाब भली तवा सही मुजा फासिक होजो फाजिर होजो नबी जी गुलामी इख्तियार कयो तवा जो नालो अल्लाह जे वलियन में लिखायो विंदो समझो दा जन इश्क रखियो साईं सा जन महबूब सा हुब रखी जन इन तालीम ते अमल कई महबूब जे रस्ते ते हलिया दादू वारा उनके अल्लाह ताला जी मेहरबानी इन दुनिया में ही नजर अची विंदी है समझो ता महबूब जे गुलामन मदीने वाले साईं सा मोहब्बत रखी असहाबी मदीने वाले साईं सा वफादारी कयन मुझे लजपाल नबी जे दिनल राह ते अमल कयन साईं चवंदा विया अमल कंदा विया महबूब फरमाइंदा विया अमल कंदा विया हिकड़ी झलक दिखारिया है जडे शराब जे हुर्मत जी आयत नाजिल थी शराब जी हराम थियण जी नबी फरमायो त शराब हराम आ सहाबी मदीना मुनव्वरा में चेतो त हिय गुजरियुस हिकड़ी जगह ते शराब जी महफिल जारी हुई
शराब पियन पिया शराब हलाल हुयो जायज हुयो तडे शराब पियन पिया तो बारा पढ़े जण वारे पढ़ो दिनो तो ए बुधो मुसलमानो नबी जो फरमान आज का पो शराब मुसलमानन ते हराम आ बस नबी जो फरमान बुधन जेंजे हथ में शराब जो गिलास हुयो उन उते उछलायो जेंजे वात में पेलो हुयो उन गुरड़ी करे उते उछलायो जेंजे हथ में लठो हुयो उन खणी सुराही के भगो ता जो मदीना मुनव्वरा जी गलियुन मां शराब वही हलियो आ जेंजे वात में पेलो हुयो ई नची ते इयो शराब जो ढुक आखिरी पी वठा वरी नसीब थे हले न थे हे गिलास पी वठा मता नसीब थे हले न थे न महबूब जो फरमान मिलियो आ अमल करणो आ भली सिर हलियो वने महबूब जे दर के नाहे छडणो वरी जो सुभान अल्लाह ये ते महबूब जा असहाबी पेरियो नंबर प्यार में हा परवाना लगी तुझी तार जन के दुनिया में उए दीवाना लगी लगी तार जन के दुनिया में उए दीवाना असहाबी पेरुन पर प्यार में हा फरजाना लगी तुझी तार जन के ओ यूसुफ ले यार हुई इकड़ी ज़लीखा हैरान यूसुफ ले यार हुई इकड़ी ज़लीखा हैरान मदनी ले मुल्क चरियो मदनी ले मुल्क चरियो मलाइक भी हैराना लगी तुझी तार जन के सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अर्ज कयूं तो मुझा लजपाल नबी हक खणी आया हक वारो दीन खणी आया पर वो रुगी अरबन जिला नांदन अजमिन जिला नांदन ईरान वारन जिला या रोम वारन जिला नांदन यो महबूब जो पैगाम पूरी इंसान जात जिला अल्लाह जे तरफा आहे कुरान फरमायो सूरत निसा आयत नंबर 170 या अय्युहन्नास कद जाअकुमुर रसूल बिल हक्कि मिर रब्बिकुम ए इंसानो ए दुनिया वारो बुधो तहकीक अल्लाह वटा तवा जे रब वटा तवा दे एकड़ो हक वारो रसूल अची वियो आहे तवा जे रब वटा एकड़ो नबी आयो आ तवा दे आयो आ दादू वारा खिताब तवा सा आहे नबी केंदे आयो बाबा असां दे आयो आ अल्लाह जो कुरान दो फरमाए कद जाअकुम तवा दे आयो आयो रसूल तवा दे आयो आ किथा आयो आ मिर रब्बिकुम तवा जे रब वटा आयो आ किया आयो आ छो आयो आ कुरान फरमायो बिल हक्के हक के खणी आयो आहे वजाहत कई रसूल आयो हक खणी आयो फ़आमिनू खैरल लकुम ए दादू वारो जे तव्हां इन नबी ते ईमान आणियो नबी जी दामन पकड़ियो नबी जे पैगाम ते अमल कयो फ़आमिनू जे ईमान आणियो त खैरल लकुम इहो तव्हां जे लाइ ॾाढो भलो आहे तव्हां जे लाइ भलाई न में
जो नबी जा बणजी वञो तवा जे ला चंगो यो वा जो महबूब जी गुलामी इख्तियार कयो मदीने वाले साईं जो दर वठो साईं जी गुलामी इख्तियार कयो मदीने वाले साईं का सिवा ॿिया दर न वधायो बे के बाट ते न वञो बे पासे न वञो दर वठणो वा त हिक मदीने वाले साईं जो वठो खैर लकुम ये तवा जला भलो वा अब केर तो चवे अल्लाह अल्लाह तो चवे तवा जला भलाई इन में आ जो मदीने वाले जा बणजी वञो तो जो तो माल कमाया कारोबार कया दुकान खोलिया इन में भलाई थी दुनिया कमाया नौकरी वठा साईं मुझा स्केल वधाया 16 17 18 19 ग्रेड हासिल कया कुर्सी हासिल कया दुनिया जो ओदो हासिल कया इन में भलाई आ कुरान फरमायो तो भलाई त मदीने वाले साईं सा दिल लाइण में आहे भलाई उन्हनि गया जेको चवे दिलड़ी दिनम जा तोखे सुभान अल्लाह या वापस वरण जी नाहे दिलड़ी दिनम जा तोखे या वापस वरण जी नाहे सिर जो कयो मुसौदो हाजत कुछण जी नाहे सुभान अल्लाह कुरान तो फरमाए फ़आमिनु खैरल लकुम नबी ते ईमान आणियो दादू वारा खैरल लकुम इन में तवा जे ला भलाई आहे व इन तकफुरू पर जे नबी जो इनकार कयो महबूब जो दर छडे दिनव नबी जी गुलामी छडे दिनव साईं जो दर छडे दिनव फ इन लिल्लाहि मा फिस समावाति वल अर्द वो जमीन नहीं आसमान में हुकूमत त अल्लाह जिया रब तो फरमाए फलसफो कुरान जो समझो रब तो फरमाए ये जमीन मुंजिया आसमान मुंजा हिन मना नबी जो दर नथो वणई त चंगाई किथे बन मिलंदई भली भला कपड़ा पाई पैसो हासिल करी ओदो हासिल करी चंगाई न मिलंदई छो तो हुकूमत रब जी आ रब फायदो उनखे ॾींदो आ जेको मदीने वारे साईं जी गुलामी इख्तियार कंदो आहे समझो था कि न कोदा समझो सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमायो फतवक्कल अलल्लाह नबी जेके तोगा मुंह मोड़े विया आहिनि इन जी परवाह न कर अल्लाह महबूब के सेखारियो महबूब जेके तोका फिरी विया तू जो दर न था महबूब तल हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम मोमिनन जिला हरीस बणजी आया साईं गुनाह थींदे दिसंदा होया बेफरमानी थींदे दिसंदा होया त परेशान थींदा होया अल्लाह फरमायो महबूब इनन बदकारन जिला परेशान न थी जेको तुजो दर छडे था जिन भली कणी दादू में छो न होजे जेके दुनिया वणी दुनिया वारा वणिया तू नथो वणी जन के हबीब इनन के छडे दे तू अल्लाह ते भरोसो रख इन्नका अलल हक्किल मुबीन तू त हक वारे पथरे हक वारे रोशन हक वारे दीन ते आही हक तो वटा नबी नबी के तो अल्लाह फरमाए हक तो वटा सच तो वटा सिद्धी वाट तो वटा कुरान फरमायो बल जा बिल हक व सद्दकल मुरसलीन मुझा महबूब हालांकि वो दुनिया वारो बुधो हालांकि वो हक खणी अचन वारो त मदीने जो ताजदार एड़ो हक खणी आयो एड़ो दीन खणी आयो एड़ो हक वारो रस्तो खणी आयो वसद्दकल मुरसलीन जेजी तस्दीक त अब्द वारा रसूल को करे विया आहिनि दादू वारा तोखे नबी जो दर न जो वणे लो हेरे ध्यान दे छा मोबाइल गाल नथी वणे जा
सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए दादू वाला तोखे नबी जो दर न छो वणे पर मां अल्लाह तो चवा वसद्दक़ल मुरसलीन हे त एड़ो हक वा जेजी तस्दीक अकवारन रसूलन ब कई आहे। मूसा कलीमुल्लाह छो न हुजे, ईसा रूहुल्लाह छो न हुजे, हजरत आदम अलैहिस्सलाम छो न हुजे, इब्राहिम अलैहिस्सलाम छो न हुजे, हर रसूल इन तीन जी तस्दीक करे विया त ए दादू वारो ॿुधो हक वारो रस्तो त मुहम्मद मुस्तफा मिठड़ो खणी आयो आहे। सुभान अल्लाह। वरी रब फरमायो सूरत मुहम्मद आयत नंबर 2 वल्लदीन आमनू व अमिलुस सालिहात व आमनू बिमा नुज़िला अला मुहम्मदिन ऐ जन माण्हुन ईमान आंदो चंगा अमल कयूं ऐं उन कुरान ते ईमान आंदुन जेको मिठे मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल कयो वियो हुयो वहुवल हक़्क़ु मिर रब्बिहिम। तवा के खबर नहीं जेको नबी पैगाम खणी आयो पांजे पालणहार पारां सच ऐं हक़ दुनिया में त इहो ई आहे। नबी जे अचण जो मकसद पियो बयान थे। कुरान फरमायो कफ़र अन्हुम सय्यातिहिम व अस्लह बालहुम। अल्लाह उन्हनि जो बुराइयूं उन्हनि जे अमाल नामे तां मेटे छॾियूं ऐं संदन हाल संवारे छॾियईं। जन मदीने वारे साईं जी गुलामी इख्तियार कई आहे। रस्ते जे मथा हलण कबूल कयो महबूब जी गुलामी कबूल कई मदीने वारे साईं जो दर कबूल कयो। भली दादू में छो न वेठो हुजे मदीने वारे साईं जे दामन में हथ विधुई नबी जे फरमान ते अमल कई कफ़र अन्हुम सय्यातिहिम। कुरान फरमायो नबी जे रस्ते ते हलण वारन जे ला खुशखबरी वडे में वडी इहा आहे जो उन जे हरनी गुनाहन के अल्लाह बख्शे माफ करे छॾींदो आहे। वडी गाल थी वई न गुनाह तो बख्शींदो वस्लह बालहुम। कुरान तो फरमाए अल्लाह उन्हनि जो हाल संवारे छॾींदो आहे। संवरजण चाहियो था भलाई चाहियो था जे दुनिया में इस्लाह चाहियो था तो अमाल जो इस्लाह हुजे या अफ़आल जो इस्लाह हुजे या दुनिया जो इस्लाह हुजे हर शय जो इस्लाह मदीने वारे साईं जी गुलामी में रखियल आहे। समझो था का गाल ले कोन सुभान अल्लाह। अल्लाह वाज़े चयो आहे त दीन दुनिया जी भलाई इन हक़ वारे नबी जे पैगाम में मिलंदी छो त महबूब आयो ही इन जे अलावा जो तवा जो दीन भी संवारे छड़े तवा जो दुनिया भी संवारे छड़े। ऐं अल्लाह ताला वरी फरमायो महबूब हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा। वो अल्लाह ही आहे जे पंहिंजे रसूल खे हिदायत ऐं सच्चे दीन सां मोकिलियो आहे। नबी जे अचण जो मकसद पे बयान थे महबूब के बिल हुदा व दीनिल हक़ हक़ वारो दीन ऐं सच्चो दीन ॾेई मोकिलियईं इन जे लाइ जो लियुज़हिरहू अला दीन कुल्ली वलो करिहल मुशरिकून। एड़ो दीन ॾेई मोकिलियईं त जीअं ॿियनि दीननि खे ज़ाहिर करे ॿुधाए गालिब करे छॾे ॿियनि दीननि ते हिन दीन खे गालिब करे जेको महबूब हक़ खणी आयो अल्लाह इन करे हक़ ॾेई मोकिलियो इन जे करे सच्चो दीन ॾेई मोकिलियो जे ॿियनि दीननि
करण ते हिन दीन के गालिब करे छड़े हलो करे हल मुशरिकून भली त मुशरिकन के या गाल न वणे भली त मुशरिकन के ना पसंद कन भली त भली ना पेजे बाजारन में कुरान के चलाण जी कोशिश कन भली त नबी जा खाका ठाइन भली त एड़ा अमल कन जैसा मुसलमानन के अजियत पहुंचे ऐ पंजो नालो वडो कराइण चाहिन दुनिया के बुधाइण चाहिन त असां हक वारा आहियूं इस्लाम मिठे मिटाइण जी कोशिश कन इस्लाम के पोइते हटाइण जी कोशिश कन पर याद रखो महबूब के अल्लाह मोकलियो ही न जेला ले युज़हिरहु अल दीन कुल्ले एड़ो दीन वा जको पूरी दुनिया जे हर दीन ते गालिब अचण वारो आहे सुभान अल्लाह नथो जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह आए दी नवा नवा नमूना था निकरा हो तो खबीस क्या नार्वे वाला बेगरत पर हिते असां मुसलमान उन्हनि के एतिरो हया न आयो हिकड़े घोटकी जे मंदिर जी हिकड़ी साईं मुंहिंजा खिड़की टुटी पई तो उन ते वॾी वावेला शुरू कयनि खबीस के एतिरो बि शर्म कोन आयो जो क़ुरान जे सड़न ते कुझु एहतिजाजी पोस्ट फेसबुक ते रखे खबर पई तो इन्हनि के बुग़्ज़ इस्लाम सां आहे बुग़्ज़ इन्हनि के दीन मुहम्मदी सां आहे मदीने वारे साईं जे नाले सां आहे पंहिंजो पाण के साईं मुंहिंजा रोशन ख्याल आज़ाद ख्याल था कोठायो तव्हांजी आज़ादी जी असांखे ख़बर आहे जेके तव्हांखे महबूब जो नालो ॿुधी मिर्च था लॻनि अल्लाह जे क़ुरान अॻे ई चयो वञो करे हल मुशरिकून तव्हां मुशरिकनि खे भली ॻाल्हि ॾुखी लॻे भली पेट में मरोड़ पवे मुंहिंजे नबीअ जो नालो पूरी दुनिया ते गूंजण वारो आहे नारे तकबीर नारे नारे तहकीर नारे हैदरी लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना हबीबिना मुहम्मद व आलिहि व सहबी अजमईन बुधो अल्लाह ताला दीन मोकलियो ही इन जे करे हुयो नबी के त जिए हे दीन युज़हिरहु गालिब थी वने तवा थोरो नथा के मुसलमान थियायूं सदायूं था दीन ते अमल ता कयूं अल्लाह तो फरमाए इन जी जिम्मेदारी को मुंह रखी है गाल हुई नार्वे वाली तने मु गाल कई तो समय मानू बिठा होया मु तफसील सा इंटरनेशनल मीडिया जी खबरों बुधियो तो उते ऑफिसर नार्वे जा पुलिस जा ऑफिसर बिठल होया ऐं शहर जो को मेयर भी बिठल होयो ऐं सही मुजा उन मौके ते जिते जान जो खतरो होयो त एड़ो मुजाहिद निकतो जो उते वनी उते सपाटा वहाई कढी जो कुरान के चलाण जी कोशिश पियो करे उते वनी दसी दुनिया वारन के पैगाम नहीं ते हे गालिब अचण वारे दीन जे मथा अमल करण वारा हूं मुसलमानन के बेगैरत न समझो अजब दिल में गैरत ईमानी मौजूद आहे कि खालिद बिन वलीद जो जोश दिसले त अजब हिन सीनन में मौजूद आहे हक्का अन्या त कई सलाहुद्दीन अयूबी पैदा थींदा कई तारिक बिन ज़ियाद पैदा थींदा कई यूसुफ बिन ताशफीन पैदा थींदा कई मूसा बिन नुदैर पैदा थींदा तू चवी दो त इस्लाम खत्म थींदो भलो कदी हल मुशरिकून भली त मुशरिकन के मिर्च लगन इंशाअल्लाह इस्लाम जो बोल बाला थियण वारो हक्का समझो दा कि न कोंदा समझो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह इन्हीं तरह ये
मथी आयत सूरत तौबा जी आयत नंबर 33 हुई। ये आयत सूरत फतह आयत नंबर 28। रब फरमायो हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहू अलद्दीन कुल्ले। अल्लाह ताला उन रसूल के पाण मोकलियो आ हिदायत दई ऐं हक़ वारो दीन दई जे सभनी दीनन ते इन दीन के गालिब करे। वकफा बिल्लाहि शहीदा। जे तव्हां रोकियो त का वॾी ॻाल्हि नाहे। भला मुस्लमान जे पेर पोइते हटाइने त हिकिड़ो जवान निकिरी पियो नार्वे में इमदाद मदद जे लाइ ग़ैरत करे क़ुरान जे नामूस ते सिर जी बाज़ी लॻाई। पर क़ुरान फरमायो भला कोन निकिरे तॾहिं मां रब थो फरमायो वकफा बिल्लाहि शहीदा। अल्लाह ही शाहिद ऐं काफ़ी आहे। रब पंहिंजे नबी जे दीन जी हिफाजत करण वारो आ। मुस्तफा जे पैगाम के आम करण वारो आ। मदीने जो ताजदार चाहे त दुश्मनन जे ज़रिए बि मदीने वारे साईं जे दीन जो कम कराए सके थो। सुभान अल्लाह। वरी अल्लाह ताला फरमायो मुझे महबूब मुस्तफा जे अचण जो टियों मकसद है वदउ इला रब्बिक इन्नक लअला हुदम मुस्तकीम। ए मुझा महबूब तू पंहिंजे पालनहार ॾा माण्हुनि खे सॾु बेशक तू ही सिधे रस्ते ते आहीं। महबूब आया रब ने सडना आया। बुत परस्त हुया जेके बुतन जी पूजा करण वारा हुया। मानुन के सजदा करण वारा हुया। बादशाहन के सजदा करण वारा हुया। इंसानन के सजदा करण वारा हुया। गुमराही में पियल हुया। महबूब मुस्तफा आया उन्हन के रब सां मिलाइण जे लाइ। नमाज में भी चंदो ही ए दिन सिरातल मुस्तकीम मौला सिद्धी वाट ते हला सही रस्ते ते हला। कुरान फरमायो सही वाट ईअं न मिलंदई इन्नक लअला हुदम मुस्तकीम। मुझा महबूब सोना सिद्धी वाट त तू ही मुस्तफा करीम आही। वरी रब फरमायो ओ मुझे महबूब वाला यसुद्दुन्नक अन आयातिल्लाह बाद इज़ उन्ज़िलत इलैक वदउ इला रब्बिक वला तकूनन्न मिनल मुशरिकीन। तव्हां के अल्लाह जी आयतुन खां हर आयतुन पहुंचाइण खां हरगिज़ न रोकिन। काफर तव्हां के झलींदा रोकींदा त नबी जो पैगाम न पखेड़ियो। काफर तव्हां के झलींदा। सोशल मीडिया जो ज़मानो आ बा। पैगाम रख कुरान जो हदीस जो त बाकायदा इन्हनि जो तंज़ीमूं आहिनि जेके इन्हनि खे बिलाद थियूं कराइनि। समझो त अहिड़ी वीडियो सोशल मीडिया ते रखो जेका यहूदियुनि जे नसारनि जे खिलाफ हुजे त हासिकार उनके बैन कंदा। उन जो पेज भली केॾो वॾो आला हुजे साईं मुंहिंजा महिनत थियल हुजे उनखे ख़त्म कंदा। इस्लाम जी ॻाल्हि छो कई दीन जी ॻाल्हि छो कई। पर क़ुरान फरमायो तव्हां के मुशरिक झलींदा अल्लाह जी आयतुनि खे अॻियां वधाइण जे लाइ मदीने वारे साईं जो पैगाम पहुचाइण जे लाइ माण्हू तोखे रोकींदा। पोइ ॿुधो पोइ जो उहे जेके मदीने वारे साईं ते आयतूं नाज़िल थी चुकियूं हे मुसलमानो नबी जो पैगाम पहुचायो त नबी सां गॾु तव्हां बि अल्लाह ॾे सॾण वारा बणिजी वञो। तव्हां बि दादू वारो ओ तव्हां हा तू जेको आहीं ओ दादू वारा सिविल अस्पताल जी मस्जिद में अचण वारा तू तोखे अल्लाह थो फरमाए तू बि नबी
सां गॾु अल्लाह जो पैगाम माण्हुनि ताईं पहुचाइण वारो बणिजी वञे वला तकूनन मिनल मुशरिकीन मुशरिकन मां न थी काफ़रनि जी ॻाल्हियुनि खे पसंदि न कर मुशरिकनि जी ॻाल्हियुनि जे मथां मायूस न थी वञे या उन्हनि जो रोब पंहिंजे मथां गालिब न कर त हो तरक़ी करे विया हीअं थी वियो तूं दीन ते अमल कर दीन जो पैगाम अॻियां पहुचा छो त तूं ई हक़ वारो आहीं वरी जो सुभान अल्लाह अल्लाह ताला मदीने वाले साईं के फरमायो ओ मुझा महबूब वदाइयन इल्लल्लाह बिइज़्निही ऐ अल्लाह जे तरफ संदस हुक्म सा तू सदींदड़ बणजी आयो आहीं वसिराजम मुनीरा तोखे मु अल्लाह चमकदार सिज बनाए मोकलियो आ हेरे ध्यान जो हाणे थकरी दा पोवरी अञा त अध कलाक ही कोन दियो हींअर ही थकरी पिया विया मां कलाक पूरो तव्हांखे तकरीर कंदुसि कलाक खां वधीक टाइम कोन वठंदुसि इंशाअल्लाह रो न दिल वरी कर पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह मुझो लजपाल नबी जिनका दावत खणी आयो हक खणी आयो उनमें केड़ियों गालियों शामिल हुयूं इन उम्मत के महबूब छा छा सेखारियो आहे मदीने वारा साईं जेको हक वारो दीन खणी आया मदीने जो ताजदार शख्सी जिंदगी भी संवारण आयो त इज्तिमाई जिंदगी भी संवारण जे लायो पुतों जी शख्सी जिंदगी हुजे उनमें अमल में इखलास सेखारियो मदीने वारे साईं मुझे लजपाल नबी इंसानियत जी तालीम दिनी मुझे लजपाल नबी एहतियात जी तदबीर दिनी मुझे लजपाल नबी गिफलत का बचण जो हुक्म दिनो मुझे लजपाल नबी इसराफ का बचण जो अमर दिनो बीमारियों का बचण जो अमर दिनो मानन के मरण न परणन जा तरीका सेखारिया मुझे लजपाल नबी सफरन जा आदाब सेखारिया लजपाल नबी जिंदगी जीण भी सेखारिया तो उम्मत के मरण भी सेखारियो आहे साईं सेखारियो दादू वारा जीबो किया मरबो किया हयाती किया गुजार बिया ये तुझी अज़दवा जी जिंदगी आ तुझो घरेलू निजाम आ तो किया घर में जिंदगी गुजार बिया ज़ाल जा हक केड़ा हिन मुर्स जा हक केड़ा हिन औलाद जा हक केड़ा हिन अब्बे अम्मा जा औलाद ते केड़ा हक हिन औलाद जा अब्बे अम्मा ते हक केड़ा हिन अल्लाह ताला जी नबी सेखारियो त समाजी जिंदगी कीअं गुजार बिया मुझे महबूब पाड़े वारन जा हक सेखारिया उस्ताद जा हक सेखारिया मुझे लजपाल नबी तालीम जा आदाब सेखारिया मुआशरत जा आदाब सेखारिया मस्जिद में वञण सेखारियो कारोबार करण सेखारियो दुकान हलाइण सेखारियो व्यापार करण सेखारियो इंपोर्ट एक्सपोर्ट जो अजीम बिजनेस जे मथा मुल्कन जी मईशत इन वक्त कायम आहे इनके हलाइण जो तरीको मुझे लजपाल नबी सेखारियो आहे
मुझे नबी सिखायो त सियासत किए कबिया मानन के नुमाइंदो किए चूंडबो आ पाजे अगवान के किए चूंडबो आ शहर जो अमीर जे के मेयर सदबो आ या नाजिम सदबो आ किए चूंडबो आ तुझे जिले जो अगवान केर थे तुझे मुल्क जो बादशाह किए चूंड जे उन जा हक केड़ा हन रैयत किए हलंदी आ निजाम किए हलंदो आ मईशत किए हलाए बिया रियासत किए हलाए बिया यो हर ही तरीका तुझे मुझे लजपाल नबी सिखारिया आहिन पढ़ो सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह किबला साईं तशरीफ फरमा दिया भली कार महफिल में दुरूद शरीफ पढ़ो एक दो सल्लल्लाहु अलैहि या रसूल सुभान अल्लाह मुझे लजपाल नबी महबूब मुस्तफा करीम जिंदगी गुजारने से खारी है अब जिंदगी किया गुजार बिया सिखंदो नबी का समझंदो कि न कोन समझंदो निंड के छडियो हेडे ध्यान में मुड़े जिंदगी जा उसूल तो सिखारिया तवा के मुझे लजपाल नबी सिखारियो आ महबूब मुस्तफा करीम सिखारियो तालीम दिनी त ए दुनिया वारो ए कायनात वारो फस्तबिकुल खैरात नेकियुन में अगरा थींदा कयो नेकीअ में अगरा थियो बुराई के पुठिए पोया उछलायो चंगाई में अगरा थियो नेक कमन में अगरा थियो असा बुराई जेला पाण त विंदासी दह प्याब कतारे विंदासी बुराई ते पाण पहलवान होंदासी उन जो तरीको ब मानन के सिखारींदासी हिय गुनाह जा कम कबाहिन हिय बदकारी जा कम कबाहिन हां बा मानो के सिखारे जो मां ॾिसो उते लाहौर में पढ़ंदो हुयस त हमरा वजो सिखारे जो छा तो सिखारी जे खीसो कटण तो सिखारे त रश में खीसो के कटबो इते असा जा मानो खतीब चन हाथ मथे गणी जो सुभान अल्लाह ओ हाथ मथे कन बई हथ त हेदा पासे में खीसो कढियो वने अल्लाह समझो ता यो हाल असा जे मुआशरे जो बुराई दे अगरा न थियो बुराई जे कमन दे विख न वधायो पर फस्तबिकुल खैरात नेकी जे कमन दे फस्तबिकुल खैरात चंगे कम दे विख तकड़े वधाईंदा कयो वमा तुक़द्दिमू लिअनफुसिकुम मिन खैरिन तजिदूहु इंदल्लाहि व खैरन व अअज़म अजरा जेका भलाई तवा पंजे ला अगते मोकलींदा आयो ओ हशर दे अग्या मोकलींदा आयो जेको अमल कंदा आयो हिते ओ अग्या मोकलींदा आयो उनके अल्लाह वट तवा लाए वडो बेहतरीन अजर लहंदो जेको नेक कम कयुई चंगाई जो कम कयुई खैरात कई गरीब जी मदद कई इंसानियत वारो कम कयुई कुरान फरमायो यो अजर इनाम रब वट तो जो महफूज है अल्लाह वट लिकाए रखियो अथई जड़े क़यामत जो दिहाड़ो थींदो इन नंढड़ी नंढड़ी नेकी जो अल्लाह वट एड़ो अजर मिलंदुई एड़ो इनाम मिलंदुई जो तू चोदे त अल्लाह हरू भरू दुनिया में जिंदगी बर्बाद कयुम असुल लज्जत अल्लाह जन्नत में रखाई है वफ़अलुल खैर लअल्लकुम तुफ्लिहून एक ईमान वारो नेक कम कयो जे तवा दुनिया में कामयाब थी वन्यो अब हेडे ध्यान मुगे हेडे होडे न ॾिसो यार
एरे ध्यान जो पीर मिठा साईं पे तकरीर कन तो एकड़ो मंडड़ो फकीर है गुजरियो साईं फरमाया दबा देख गिनो मंडड़े को पीछे में तकरीर करा मैं बेटा कुरान पढ़दा तो सा लंगड़े को भी देख देओ मां तो तवा के कुरान उदाया था हेडे ओरे था ॾिसो कुरान बुधो न कुरान में मजो ना आयो वो ता के अगे चो कलाक का वधिक मा टाइम ता जो कोन वठदो कलाक में बाकी 46 मिनट 46 मिनट न बल्कि 46 मिनट थी गया है बल्कि 14 मिनट बाकी हेडे ध्यान दे सुभान अल्लाह कुरान तो फरमाए वफ़अलुल खैर लअल्लकुम तुफ्लिहून चंगा अमल कयो दुनिया जी जिंदगी में कामयाब तदे थींदो कामयाबी तदे मिलंदी जडे सालिह ऐं चंगा अमल कंदो मुझे महबूब मुस्तफा के अल्लाह ताला जो कुरान दिनो उनमें अल्लाह इंसानियत सिखारिया इंसानियत जी तालीम दिनिया इंसानियत के हैसियत त मुस्तफा दिनी मदीने वाले साईं दिनी मानो चवन था दीन का वधिक इंसानियत मानू जी सोचींदा कयो दीन जी गाल न कयो इंसानियत जी गाल के बाबा असा इंसानियत जी गाल कंदायो को मस्जिद जी गाल तो करे को मंदिर जी गाल तो करे असा इंसान जी गाल ता कयो पर निभागा थोड़ो सोच तो सही इंसानियत त मोहम्मद मुस्तफा करीम सिखारी है कुरान फरमायो वलकद करमना बनी आदम व हमलनाहुम फिल बर्रि वल बहरि व रज़क़नाहुम मिनत तय्यिबात व फद्दलनाहुम अला कसीरिम मिम्मन खलकना तफदीला बेशक असा आदम जे औलाद के इज्जत वारो बनायो आहे ऐ असा उनन के खुशकी ऐ समुद्रन में सवार कयोसी ऐ के पाकीज़ा शयुन मा रोसी बदनीसी असा उनन के अक्सर मखलूकात जेका असा पैदा कया रब तो फरमाए तन सभनी मखलूकात ते असा पान इंसान के फजीलत दिनी आहे इंसानियत के फजीलत इस्लाम दुनिया तू खोल यूरोप की तारीख तू खोल एशिया की तारीख केड़ियों तहजीबों तो चवी केड़ो तमद्दुन तो चवी केड़ो अखलाक तो चवी इस्लाम त आयो अखलाक सिखारण आयो इस्लाम आयो दीन में एड़ो दीन सिखारियो जैसा दुनिया वारन के खबर पौंदी आ त इंसानियत जा हुकूक केड़ा आहिन यूरोप जी तारीख बयान करने जो टाइम ना है मुवट न तो तोके बुधाया त यूरोप वारन जे अखलाकी पस्ती केड़ी हुई नंढड़े में नंढड़ी गालिया बुधाया जो वडन मुहक्किकन के साइंसदानन के मुफक्किरन के यूरोप वारन इन जे करे माराए छडियो जो वो सुबह जो मुंह धोंदा होया जे इस्लाम तरवी जड़निया व्यंजन जी पाक साफ रहन जी मुसलमान मुंह धोंदा होया उन जे करे साइंसदानन के वडन मुफक्किरन के अफलातून सुकरात जड़न के माराए छडियन इन जे करे जो उन जी ज़हनियत एड़ी हुंदी हुई जो ये गाल असा दे मजहबी किताब में ना है अरे इस्लाम वा जे इंसानियत सिखारी आहे समझो दा कि न कोंदा समझो वा अल्लाह जे कुरान फरमायो लक़द खलक़नल इंसान फी अहसनि तक़वीम बेशक असा इंसान के तमाम सुनी बनावट में पैदा कयो आहे असा इंसान के हुस्न दिनोसी इज्जत दिनोसी कुरान फरमायो त इंसानियत मदीने वाले साईं जी तालीम में रखायल आहे मुझे महबूब जिंदगी में लजपाल नबी एहतियात सिखारियो बे एहतियाती का बचण जो अमर दिनो कुरान फरमायो ला यत्तखिदिल मुमिनूनल काफिरीन औलिया मिन दूनिल मुमिनीन
ومن يفعل ذلك فليس من الله في شيء إلا أن تتقوا منهم تقاتا ويحذركم الله نفسه وإلى الله المصير. سبحان الله. احتیاط قرآن دو ذکارے مومنن کے گھرجے تو مومنن کے چھدے کافرن دے نہ ونجن دادو وارو. قرآن نبی جی زبان سانگا لائے تو نبی جی تعلیم آئے تے اے ایمان وارو پان میں یک جان تھیو. نفرتوں دلن ماں کڈھو، بغض کڈھو، اناد کڈھو، یایوں کڈھو. کافرن جے پویاں تھا لگو، مشرکن جو رسو تھا وٹھو. لا يتخذ المؤمنون الكافرين أولياء من دون المؤمنين. مومنن جلا چگائے نہ تھو تے ایمان وارن کے چھڑے کافرن سا یاریوں رکھے یا انہن جا رستہ اپنائے. تمہاں احتیاط کیو جو تا کافر اللہ سا تعلق توڑے ویٹھائن. انہن جو اللہ سا کو تعلق نہ رہو سوائے ہن جے جو اواں انہن جے فتنن کا بچن چاہو. اللہ اواں کے پنجی ذات جے کر اے غضب کا ڈجارے تو اواں کے اللہ دے موٹنو رب وٹ اچنو تے رستو او وٹھو جيڪو مدينه واري سائين دسيو آهي. یاریوں کی رکھبیو ہن قرآن ڏيکاريو. کافرن سا یاری رکھندے کفر میں پوندے، گندگی میں پوندے، بدکاری میں پوندے. مومنن سا یاریوں رکھندے. احتیاط ایو آج انہن دے نہ ونجو. کاروبار آہے، معاشرو آہے، جیڑو آ. جھگڑو نہ کرنو، فتنو نہ کرنو، وڑھنو نہ. معاشرے میں جیڑو آ. یاری مسلمانن سا رکھبیا. باقی قرآن فرمایو دنیا جی زندگی میں جیڑو مرنو آہے تو ان میں بھلی تمام دنیاوی معاملات میں کفر وارن سا صلح کرے ہلو. قتل عام نہ کیو. ہو جکو فساد جن طالبان داعش وارن جو دینا تمانن کے قتل کیو ماریو. اسلام چیو یہ نہ کیو. امن پسند تھیو، محبت وارا تھیو. چھو ت اسلام امن جو دس ڈیندو آہے. وری جو سبحان اللہ سبحان اللہ. اللہ جے قرآن غفلت کھا بچن جو امر ڈنو ت غافل نہ تھیو. کویا بہارو ڈئی ونن کافر تواں جے دین جے متا حملو کرے ونن ۽ تواں اسا مجا سکون سان مرحبا یا مصطفی جا نعرہ ہيو ستا پيو. عمل نہ کيو، دین جی پرهيداري نہ کيو، ناموس رسالت جی غیرت دل ما کڈھی چھجو ۽ ستا پيا ہوجو. غفلت نہ کيو. اقترب للناس حسابهم وهم في غفلة معرضون. مانن لائے سندن حساب جو وقت ویچو اچي ويو ۽ اوے غفلت میں منہ موڑيندڙ آهن، منہ لڪايو ويٺا آهن. غفلت میں پیاہن. حساب کتاب اچن وارو تکے توڑے قدم کھڑو. زندگی غفلت میں نہ گزاریو. اوے عمل کیو جکے مدینے وارے سائیں دسیا آہن. وری جو سبحان اللہ. يعلمون ظاهرا من الحياة الدنيا وهم عن الآخرة هم غافلون. ودنیا دی زندگی جے ظاہری پاسے ماں جانن تھا اور آخرت کا بے خبر رہن. ہو جے کہ دنیا میں محبت میں دنیا جی چاہت میں مبتلا تھی ویا. قرآن فرمایو آخرت کا غافل نہ تھیو. غفلت میں نہ پو. تدبر دھاریو، ہوش دھاریو. زندگی گزرے تھی پئی لمحو لمحو قیمتیا. وقت ان واری جے بک مثل ہے. یہ واری ہتن ماں وہی ویندی. ان کے کو روکن وارو نہ ہوندو مٹھا. تو کہ جو تو جو وقت ڈیہن میں، کلاکن میں، ہفتن میں، مہینن میں ای سالن میں گزرے پیو خبر کون پئی. 2000 وی پورو تھی ویوانے 20
शुरू थियण वारो आ जिंदगी जा 30 साल 40 साल गुजरी विया पतो कोन पियो आ कुरान फरमायो गिफलत न कयो बल्कि मुआशरे में जीण सिखो सुजागी वाली हयाती गुजारियो त अल्लाह तव्हां जे ला आखिरत जा इनाम तैयार कया आहिनि कुरान फरमायो त इसराफ न कयो वकुलू वशरबू वला तुसरिफू इन्नहु ला युहिब्बुल मुसरिफीन खाओ पियो अजायो खर्च न कयो बेशक यो अजायो खर्च कंदड़ के अल्लाह पसंद नाहे कंदो फजूल खर्च करण के अल्लाह पसंद नाहे कंदो फजूल खर्च करण वारो शैतान जो भाव चयो वेंदो आ इन्नल्लाह ला यहदी मन हुवा मुसरिफुन कज़्ज़ाब बेशक अल्लाह ताला उनके हिदायत नाहे दींदो जेको कूड़ो ऐं इसराफ कंदड़ो आहे उनके अल्लाह बख्शींदो नाहे पगार मिलंदी त वेंदो यारियूं वरी साईं मुंहिंजा हिकड़नि जूं औरतुनि सां हिकड़नि जूं छोरनि सां अल्लाह आओ न खर्च वनी कंदा उन्हनि ते घरवारी रोंदी वेठी बाहर पैसा उडाईंदो यारनि ते दोस्तनि ते जिना जे पोयां बदकारी जे पोयां बदफेली जे पोयां बेहयाई जे पोयां पैसा लुटाईंदो डोकड़ लुटाईंदो कमाईंदो त वरी यारनि ते खर्च कंदो ओ मिठा ज़रे ज़रे जो हिसाब थियणो अथई अल्लाह ताला मदीने वारे साईं के हिकड़ो अज़दवा जी जिंदगी जो नमूनो ॾिनो आहे उन तहत जिंदगी गुजारियो समझो था गैरन में छो था वञो गलत जगह ते बदकारी छो था कयो कुरान फरमायो व इन खिफ्तुम अल्ला तुक़सितु फिल यतामा फनकिहू मा ताब लकुम मिनन निसा कुरान तो फरमाए जेकॾहिं अवां डिॼो था त तवां जे लाइ मां अल्लाह अमर तो कया त यतीमन सां शादी नथा करण चाहियो त उन बारे में इंसाफ कयो यतीमन सां इंसाफ कयो ऐं तवां के अमर तो ॾियां त तवां निकाह कयो कैसा मिनन निसा औरतुनि सां निकाह वञी कयो कैसा हाणे यूरोप वारनि बीमारी मोकिली आहे हम जिन्स परस्ती जी आहे न असांजे मुआशरे हद खां वधी वई आहे हम जिन्स परस्ती हराम आहे हम जिन्स परस्ती के अल्लाह जे कुरान निद्यो आ मदीने वारे साईं त इए फरमायो आ बस सगा भाइर छो न हुजो हिकड़ी चादर में न सुमंदा कयो मदीने वारे साईं अमर फरमायो हाणे मां केड़ा ऐब वेई खोलिया तुंहिंजा केड़ियूं ॻाल्हियूं वेई ॿुधायां असांजे मुआशरे में छोकरेबाज़ी वधी वई ज़िना वधी वई इन ॻाल्हि जो अल्लाह जे कुरान अमर ॾिनो आ या बदकिरदारी न कयो हज़रत लूत अलैहिस्सलाम जे क़ौम में बदकारी कयन छोकरेबाज़ी करण वारा कुछ चंद माण्हू हुया अल्लाह ताला जो अहिड़ो अज़ाब नाज़िल थियो जो लूत अलैहिस्सलाम जी बस्ती समूरा वारियूं उहे बस्तियों उहे गोट अल्लाह जे मलाइकन हेठा चक्की खणी पट्टी एडो मथे खणी विया जो हबीबन फरमायो तो उन्हनि जे लूत अलैहिस्सलाम जी बस्तियुनि वारनि जा कुकड़नि जूं बांगू आसमान जे मलाइकन ॿुधियूं पे वो वापस पट्टे हेठ जो उछलायुनि उहा ज़मीन उहे शहर सजा जा सजा ज़मीन में अंदर गरक थी विया ओयो जो उर्दन में हिन वक्त बाए बहरे मुर्दार जंगे सदीनान बहरे मुर्दार मुझे मुर्शिदन करीमन किबला दिलबर साईं उर्दन जो सफरनामो लिखियो है न कौम लूत जी बस्तियुनि जो वाक़ियो लिखियो वनी पढ़जो जेके हम जिन्स परस्ती जे पोयां लाहे पाए पिया दादू वगी मशहूर आहे इन ॻाल्हियुनि में अल्लाह शल पनाह में रखे हया कयो शर्म कयो कुछ बुजुर्गन फरमायो ने छोकरे बाज के दीवार खणी विच में ये बंद कराए छजे एड़ो मानू मुआशरे के गंदो कंदो असा वर सिंधी में चंदा आइन त हिकड़ी तला में मच्छी खराब थींदी त सजे तला जे मच्छिन के खराब कंदी है एड़ो मानू मुआशरे जो नासूर आहे एड़न मानन के बर्दाश्त न कयो मां पियरन के जो चवा पंजे औलाद दी तरबियत कयो गलत मानन जे वर पंजे औलाद के न चाढ़ियो
पी वेठो आ सुतो पियो अम्मा वेठी आ सुती पई आ ऐ पुट रात जो 1 बजे 2 बजे तो घर का बाहर अचे पाजे बच्चन के अखियुन जे आडो रखो निगाहुन जे आडो रखो उनन के मुहम्मदी तरबियत जो त तवा जो बच्चो वडो थी तवा जेरा सरमायो थींदो तवा जे बाह जो बेली थींदो तवा जो हद डोखी थींदो जे लोफरन जे हवाले कंदो त तवा जो औलाद बद अखलाक ऐ लोफर थींदो छा थी गाल समझ में अचे थी मुझे ले कोन हक जी गाल सिंधी में चंदन हक चवंदे वार यार रुसे त भली पियो रुसे जे कंगो दींदे वार खुसे त भली पियो खुसे सुभान अल्लाह आओ ना पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह पूरो थी वाले चौथ मां दुआ घुरा चौथ अने आगे हेलो हेलो हां कला पूरो थी वाले साईं जन जो सही ए जे कितना बैठा है सुभान अल्लाह जो पोया सुपया बैठा तो बटे आया तो बुधाया तो अने मुझे दिल चवे थी इस्लाह मुआशरा जी गाल है दिल चवे थी अने बुधाया सुभान अल्लाह कुरान फरमायो फन की हु माता बलकुम मिनन निसा हम जिन परस्ती में छोदा पो जेते दिल अचे उन औरत सां वनी शादी कयो माता बलकुम असा जो मुआशरो पुराने ख्याल वाला मानू मोहब्बत जे परणे के निदीदा है त ये न कयो कुरान तो फरमाए माता बलकुम जैसा दिल चवे उन औरत सां वनी निकाह कयो वो हिकड़ो निकाह चा मसना व सुलास व रुबा बब शादियों कयो टे शादियों कयो चार शादियों कयो व इन खिफ्तुम अल्लाह तअदिलु फवाहिदा हाय हाय आज बिन बिन ट्रेन चेन में इंसाफ में खतरो अथव हले इंसाफ कंदा से हले न एड़ा सफा बुज़दिल आयो तो को हिकड़ी शादी कयो मोहर हिकड़ी कयो बस मौको मिलियो त कंदा सी वो डिजो दा जा इंशाअल्लाह अल्लाह समझ कुरान तो फरमाए अल्लाह तादिलु तना के खौफ हुजे शादी त करनी या ब टे शादियों कयो दा उनन में इंसाफ कयो बेशक उनन के हक जो बिन शादियुनि वारो हिकड़ी वडी ज़ाल भई रोए वेठी हक जेला वो पिटे वेठी हे सही मुजा न उन जो वारो पूरो करे न उन के खर्च दे न उन के पैसो दे वरी नंडी ज़ाल वट वेठो आ एड़ो मानो जेको ज़ालुन में इंसाफ नथो करे उन का जरे जरे जो पुछाणो थींदो मदीने वारे साईं फरमायो शादियों कयो तो उन में इंसाफ कयो इंसाफ करण सा घर में मोहब्बत रहंदी आ भाईचारो रहंदो आहे कुरान फरमायो औ मा मलकत ऐमानुकुम या पानियो रखो ज़ालिक अदना अल्लाह तऊलू ओ हिन जेला जो तवाना इंसाफी कंदो ना इंसाफी जो खतरो आ हिकड़ी शादी कयो बानी जो तो सिस्टम खत्म थी वियो आ हिकड़ी शादी कयो इन सा तवा जे ज़हन ते पार खत्म थींदा घरेलू जिंदगी बरकरार रहंदी शादी करण वारो गुनाहन का बचल होंदो आहे मदीने वारे साईं फरमायो खैरन जी औरतुन दे नजर न खणो परावा नंगन निहारियो पान के अल्लाह कुवत दिनी आ पांजी घर वारी सा पांजो दिल जी ख्वाहिश पूरी कयो इन सा तवा के अल्लाह ताला अजर बुदीदो इनाम बुदीदो ऐ मुआशरे में बिगाड़ पैदा को न थींदो अल्लाह ने कुरान फरमायो वल्लाहु जअल लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा ऐ अल्लाह अवामाई अवाजा जोड़ा बनाया है न व जअल लकुम मिन अज़वाजिकुम बनीन व हफदतन व रज़क़कुम मिन अत-तय्यिबात अवाजेला अवाजे ज़ालन मा पुत्र ऐ पोटा डोटा पैदा कई अवा के पाकीज़ा शैन मा रोज़ी दिने यो घरेलू इज्तिमाई जिंदगी आहे बच्चा जणियो औलाद थे उनन जा औलाद थियन एकड़ो
हिकिड़ो घर ठहे, हिकिड़ी सुहिणी जिंदगी गुज़रे। इस्लाम घरेलू जिंदगी के फौकियत ॾिनी आहे। अल्लाह जे कुरान फरमायो ये बच्चा पैदा कया तो वरी उन्हनि जी तरबियत कयो, औलाद के सिखारियो, बदकारी खां बचायो, बेहयाई खां बचायो, बेरहमी खां बचायो। या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा। ए ईमान वारो पाण खे ऐं पंहिंजे घर जे भातियुनि खे उन जहन्नम जी बाहि खां बचायो। वक़ूदुहन्नास वल हिजारा, जे बाहि जो बारण पत्थर ऐं इंसान बनाया वेंदा। तव्हां पंहिंजे बच्चनि खे उन बाहि खां बचायो, पाण बचायो। माना पाण निमाज़ पढ़ो, नेकोकार थियो, चङी राह ते हलण वारा थियो, नेक अमल कयो, साले अमल कयो, मदीने वारे साईं जी सुन्नत ते अमल कयो। बच्चन खे भी अमर कयो, औलाद के अमर कर। तू निमाज जे लाची त नंढड़े पुटड़े के आंगुर खां वठी पाण मस्जिद दे वठी आ। केॾो न सुहिणो लगंदो आ जो पुट बि अचे पियो, आंगुर मां बच्चो बि हथ विझो, मस्जिद दे पंधड़ो कंदो अचे। केॾो हस पढ़ाया त मूं सां गॾु अचे सजदो रे, मां अल्लाह अकबर चवां, वरी रांदि खेॾण वञे, सजदे में वञा त मुंहिंजो पुट मुंहिंजे आॾो सजदो पियो करे। खुदा जी जो कसम, मूंखे ॾाढी ख़ुशी थी त अल्लाह मुंहिंजे मुर्शिद जे सदके, दिलबर साईं जे सदके असांखे पंहिंजे दर ते झुकायो त असांजे औलाद खे पंहिंजे दर ते झुकण जी सआदत ॾिनी। तोखे पुट जी डिग्री मिलण ते ख़ुशि थींदी न, तूं चईंदे त बच्चे जी शादी थिए त उन ते ख़ुशी थिए, तोखे ख़ुशी थींदी त बच्चो वॾो साईं मुंहिंजा उहिदेदार थिए, जो अजुर मिलंदई। वारीअ जे ज़र्रे जेतिरो बुराई जो उन जो भी अजाब थींदोई। अम हसिबल्लज़ीना इज्तरहू, अल्लाह जो कुरान तो फरमाए, अम हसिबल्लज़ीना इज्तरहू सय्यात, छा तव्हां ईअं था चओ त जेके बुराई करण वारा आहिनि, व अन नजअलहुम कल्लज़ी वामिलु सालिहात सवाअ महयाहुम व ममातुहुम साअ मा यहकुमून। छा जन माण्हुनि बुराइयूं कयूं, कुरान तव्हांखे थो चवे दादू वारा, छा जन माण्हुनि बुराइयूं कयूं, बदकिरदारियूं कयूं, उहे सम्झनि था त असांखे उन्हनि माण्हुनि वांगुरु कंदासीं, उन्हनि माण्हुनि वांगुरु ॾिसंदासीं जिन ईमान आंदो आहे, जिन चङा अमल कया आहिनि, जिन जो जीअण ऐं उन्हनि जो मरण हिकु जहिड़ो थी वञे। पुछड़ो वा वो जेको इहो फैसलो करे वेहे, उन त ॾाढी बुरी सोच सोची आ त असां उन्हनि जहिड़ा थी वेंदासीं जिन नेक साले अमल कया आहिनि। मुआशरे में सभिनी खां भलो मुआशरो उहो आ जंहिंमें घणा साले अमल करण वारा आहिनि। नेकी रुगी इहा ना है त नमाज अचे पढ़, दाढ़ी रखी त इहा नेकी आ, पटको पातुई त इहा नेकी आ, इहो चई त मस्जिद में 24 कलाक मुतकिफ लगो वेठो हो जा, इहा नेकी आ। असुल नेकी इहा है जेका अॼो की तकरीर में हिक झलक तोखे ॾेखारी अथम। मज़ो आयो या तकरीर ॿुधंदे अजल छा इरादो आहे? मदीने वारे साईं जी गुलामी इख्तियार कबी, महबूब जो दर वठबो कि न कोन वठबो? गुलामी मुस्तफा इख्तियार कबी, जे साईं जो दर वठंदे त फ़ाइदो थींदो, महबूब जी गुलामी इख्तियार कंदे त फ़ाइदो थींदे। जेकॾहिं गुलामी मुस्तफा नथो थी न, अल्लाह जो कुरान ॿुधायो मां त ज़िंदगी तबाह आहे, हिते बि ऐं क़यामत में बि। असा जो ऐलान गुलाम है रसूल के गुलाम है, गुलाम ये रसूल में मौत भी कबूल है। न हो जो इश्क मुस्तफा तो जिंदगी फजूल है। गुलाम है गुलाम है रसूल के गुलाम है, रसूल में मौत भी कबूल है। इश्क मुस्तफा
तो जिंदगी फजूल है, गुलाम है, गुलाम है। अभी कबूल मुस्तफा जी गुलामी दादुआरा, ये गुलामी ना है, मैं तो के बादशाही तो सिखा रहा, ये तो के बादशाही तो सिखा रहा वक्त जी, ये तो के दुनिया जी हुक्मरानी तो सिखा रहा। खुदा जी इज्जत जो कसम आ, जको दिल के सुकून इत्मीनान इन तदे ते वेठल मुस्तफा जे गुलाम के नसीब है न, मुल्क जे बादशाह वजीर आजम के वो सुकून हासिल न हो। अने पुछा करे इमरान खान का सूरन में अदे यार केडी मल किता पीपीआर दा चिकन से केडा से मुजा लीकी दा चिकन से केडी मल पांच दा चिकन केडी मल अदालत दी चिकन बेचारो विच में पीड़ जी वियालो पाण दो चवे मुके मुके तो कोन अरे मीडिया में कौम असा कौम है मुके ई तो चवे असा के तो चवे जे तो मां परंदड़ टांडे ते बैठो आया बयान दिनो जे परंदड़ टांडे ते बैठो आया जो मां यो या जिंदगी में जी मुल्क जो वजीर आजम 22 साल लोड़े इन कम जला त टांडे ते बैठो आया समझो था एरे साईं अली मोहम्मद जान का पुछा के केड़े सुकून की जिंदगी सुभान अल्लाह। अरे मुझे मुर्शिद दिलबर साईं का पुछा कर किए सुभान अल्लाह वाला गाड़ी से हजरत गौसुल आजम सईदी व मुर्शिदी गौसुल आजम पीराने पीर दस्तगीर बैठा होया तो वक्त जे खलीफे चयो साईं मूं अचो मुझे दीन सिखारे वञो। साईं फरमायो त उन लगंदी आ त प्यासो खूह ते ईंदो आ, खूह प्यासे दे कोन ईंदो आ। समझदा ए महबूब जी गुलामी इख्तियार कयो त दुनिया आखिरत में बेड़ा पार थी। बस बड़ा हिकड़ी नात इन जी बल्कि हिकड़ो शेर तो बुधाया हिकड़ो मिसरो उन जो तवा के महबूब जी मनकब नात जो मिलाद वारो ने का दुआ सुभान अल्लाह सल्लल्लाहु या रसूल मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा मरहबा 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 तू जो अचण पुत भोला थियण तू जो अचण पुत भोला थियण ई तुझा मोजज़ा मरहबा 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 तन थे सेहरा पढ़ा कोट किसरा तेरा तन थे सेहरा पढ़ा कोट किसरा तेरा मरहबा मरहबा जो मरहबा 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 ओ चंद्र चंद्रो थोरो सपुर चंद्र चांदो की न कर सिज थोरो सपुर सूह कर सोच रहा पर तू बाते सबा सूह कर सोच रहा पर तू बाते सबा मरहबा मरहबा मुस्तफा मुस्तफा दिलरुबा दिलरुबा मिलाद हर कोई शाद मोहब्बत मिलाद हर कोई शाद लख मुबारक खैर मुबारक लख मुबारक मिठा चाह चाह पर चिठा सलाम सलाम लख मुबारक मिठा चिठा मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा मरहबा मरहबा
चलाए तो जो